नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंधकोट में ख़बर ॾींदा हलूं त अॼु डिप्टी कमिश्नर मनोहर अली मिठाणी शहर जी मार्केटनि, दुकाननि ऐं शहर जो दौरो कंदे सिंध हुकूमत पारां जारी कयल कोरोना SOPs ते अमल दरामद कराईंदे चयो त सिंध हुकूमत पारां जारी कयल एहतराम रमज़ान ऐं कोरोना SOPs ते अमल कयो वञे। कोरोना SOPs ते अमल न कंदड़नि खिलाफ़ कानून मूजिब कार्रवाई कई वेंदी। अवाम अंदर सुजागी पैदा कजे जीअं असां हिन वबा मर्ज़ खे शिकस्त ॾेई सघूं। DC कशमोर कंधकोट शहर जे दुकानदारनि, गोश्त ऐं मुर्गी फ़रोश दुकानदारनि जो अचानक दौरो कंदे मक़ामी माण्हुनि खाद खुराक वारी शयुनि जे अघनि जो जाइज़ो वरितो। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर शहर जे मार्केटनि जो दौरो कंदे दुकानदारनि ऐं वापारियुनि खे हिदायत कई है त रोज़ानो इस्तेमाल थींदड़ शयुनि जी मुक़रर थियल अघनि जी लिस्ट मुनासिब जगह ते लॻाए ऐं इन मुताबिक़ शयूं वेकिरो कनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।